शिकारपुर में लखीदर थाणे जी हद में अंसारी मुर्गी शॉप ते बासर गुंडनि जी काह। मुर्गी मालकान खे धमकियूं, तव्हां मुर्गी जो घटि रेट छो था हलायो। अंसारी मुर्गी शॉप जे डीलर शिकारपुर प्रेस क्लब पहुची 62 माण्हुनि जे ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त असां 380 रुपया मुनासिब रेट मुर्गी जो हलाए रहिया आहियूं, जंहिं ते बासर कुझु माण्हुनि खे अची धमकाए रहिया आहिनि त ॿिए हंधि 420-400 किलो मुर्गी हले थी, तव्हां बि हिन रेट सां हलायो। अंसारी मुर्गी शॉप जे डीलर जो चवणु हो त असां ग़रीब आवाम जी भलाई ख़ातिर मुनासिब रेट रखियो आहे। असां डिप्टी कमिश्नर शिकारपुर ऐं ॿिनि आला इख्तियारनि खां घुर था करियूं त बासर माण्हुनि जे ख़िलाफ़ एक्शन खयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।